छॾ मौलाना वञा तो कम ते कम ओ इहो थई नेट पोयां सॾ कयई न किथे लिखियल आहे जट पोयां छॾ कहिड़े नमाज़ जी बात ठको केजा पुट तराजू में क्यों है साईं रईस जो तो ब्रेक है तो लत दे अजर ऐसे नज़ीर मुझा चार ही गियर फिरी करे जडे मौलाना चैनल मोनेटाइजेशन को तो थे छा कया चले चलता दीदार बाजी अल्लाह राज़ी पपने के जाओ ना तक अब मोही बला तो के फांसा तू क्या बस जो को शादी न कंदो जट छा चुंदा यू पुसरे को जिंदगी न परणी पुसरे जे जो सेवर न परे यो पुसरे तो के 3 साल टीपा 3 साल के तो तट चुड़ाई चढ़ियो बकरियों पे चाली मौलाना बुद्धि जो को लिखी मलो नका पड़े उनके क्या करियो जको मुनो लिखी नका पड़े न गीचे का मटी बचम मुक्ता निकाल लिखी पड़ गो क्या मौलाना भाई जे लगे तो पोए भाई जो लगे तो खास के पेट्रोल आ गया अदा खैर गुर घर तो खाली करी बस करता तो खेती न चला गया भाजी व्या इनी दिखा ना बुद्ध मोकड़ी रात में 27 नका पड़या मुझे छो वाला छोरियों भागियों जो वणन जा अरे छोरा कोन परणा यही को सारे ने मजो कयो अरे तो जणियो आ तो थने तू ही प्यारीस ना मुझे सेटिंग खराब थी के सावी लिखी दे छोरे जे गीची में उजा अभी जो न पत ट्रैक्टर जी कीन बदले डाड़ी वरी अन्न गंदी चा परन मां घणा खरा रखना मुआ हां खूनी मानो है तू खूनी आ तो कने कुत्ते के भूंडो दिनो अल्लाह तेने के कुरान जे सदके से इत सपा सिंदड़ी अंबा मौलाना दुआ कर ढाट कर यानी मिले आ कंदो डब्बो पेक मिलन अला बुद्ध कल कोन आए को कल मौलाना मुझे यार दारियों आ तू जो चावजे दारे सा खना बेल जो ना सूची रे है वेलकम बैक वीडियो कीअं लगी पंहिंजी राय खां ज़रूरु असांखे आगाह कंदा ऐं जेकॾहिं तव्हां अहिड़ा ॿिया वीडियो ॾिसणु चाहियो था त पंहिंजी राय जेका आहे सा कमेंट में ज़रूरु ॾींदा दोस्तो तव्हांजी जेकी राय हूंदी आहे न असां लाइ तमामु ज़रूरी हूंदी आहे ऐं पंहिंजी राय ज़रूरु ॾिजां चैनल खे लाज़मी सब्सक्राइब करे पोइ वञिजां कोन्हा पैसा वठनि मुफ़्त में था सब्सक्राइब करे पोइ भले वञो न ग़रीब जो यार भलो करे वञो वीडियो खे बि लाइक करे वञिजो त दोस्तो मिलूं था नेक्स्ट वीडियो में तेसि ताईं मूंखे ॾींदा इजाज़त पंहिंजो रखिजो खोड़ सारो ख़्यालु मिलूं था नेक्स्ट वीडियो में तेसि ताईं ॾींदा इजाज़त ख़ुदा हाफ़िज़